नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त गुलामअल्लाह शहर में दिफ़ा अमन काउंसिल जे तरफ़ां मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई हुई, जंहिंमें गुलामअल्लाह जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मरीज़ आया हुआ, जंहिंमें मुफ़्त चकास मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वियूं। अॼोके कैंप में वधीक मरीज़ ख़ारिश ऐं चमड़ी जी बीमारी जा हुआ। जीअं त ताज़ियूं बरसातूं पवण सबबि ॻोठनि में गंदे पाणी जे करे चमड़ियूं जूं बीमारियूं थी वियूं। इन खां अलावा ॾंदनि जो माहिर डॉक्टर शाम, डॉक्टर जुमन जाखरो ऐं ॿिया बि डॉक्टर कैंप में मौजूदु हुआ। अॼोके कैंप में टोटल 600 मरीज़नि जो चेकअप कया विया। कैंप में योम दिफ़ा पाकिस्तान सिंध जो सदर हनीफ मेमण, जनरल सेक्रेटरी जावेद लतीफ़ मेमण ऐं ज़िले सदर मोहम्मद अली खुटक, मैडम शहनाज बलोच ऐं ॿिया यूथ विंग जे दोस्तनि भरपूर साथ ॾिनो आहे। महिरबानी। ही कैंप डिफेंस पीस काउंसिल पाकिस्तान, दिफ़ा अमन काउंसिल पाकिस्तान जी तरफ़ां मुक़ररु कई वई आहे। हिकु रोज़ा ऐं हिन कैंप में अचण खां पोइ असांखे हिकिड़ी शइ इहा ज़रूरु फील थी आहे त हीउ तमामु पसमंदा इलाइक़ो आहे। हिते अहिड़ियुनि सभई कैंपनि जी ज़रूरत आहे ऐं जेके ख़ासि हिते इशूज़ असां ॾिठा आहिनि बीमारियुनि जे हवाले सां, त आई ऐं स्किन जे हवाले सां हिते तमामु घणा पेशेंट आहिनि ऐं हिते जे माण्हुनि खे सुठनि स्पेशलिस्ट जी ज़रूरत आहे स्किन ऐं आई जे हवाले सां। स्पेशली असांजी डिफेंस पीस काउंसिल जी जेका सेंट्रल क़यादत आहे, उन जा असांखे अहकाम आहिनि त ठठे ज़िले समेत पूरे पाकिस्तान में जिते जिते बि मतिलबु असांजी तंज़ीम कमु करे थी अफ़वाज पाकिस्तान ऐं पाकिस्तान जे हक़नि जे लाइ, त उते पाकिस्तान जे ग़रीब माण्हुनि जी ऐं आवाम जी ख़िदमत करियूं। ईअं त पूरे पाकिस्तान वांगुरु पूरे सिंध वांगुरु अॼु अल्हम्दुलिल्लाह PHU गुलामअल्लाह में भी फ्री मेडिकल कैंप जो असां कमु शुरू कयो आहे। दिफ़ा अमन काउंसिल पाकिस्तान जेको आहे उहो पाकिस्तान जो बहितरीनु इदारो आहे जेको आवाम जी ख़िदमत जे लाइ ॾींहुं राति मसरूफ़ आहे। अॼु हिते जेका मेगा मेडिकल कैंप थी हुन में मुख़्तलिफ़ स्पेशलिस्ट डॉक्टर हुआ, हुन में हर क़िस्म जी मेडिसिन हुई ऐं हुन में कोरोना जी टेस्टिंग कई वई ऐं हुन में मलेरिया जी टेस्टिंग कई वई। इंशाल्लाह अॼोके कामयाबु मेडिकल कैंप खां पोइ असां नेक्स्ट जेको मेडिकल कैंप लॻाईंदासीं उहो छतोचन में, गुजो में ऐं जुमशाई में लॻाईंदासीं। ज़िले ठठे जे शहर गुलामअल्लाह में डिफेंस पीस काउंसिल ऑफ पाकिस्तान पारां हिकु ॾींहं जी मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंमें ॾंदनि जो डॉक्टर मौजूदु हो ऐं चमड़ी जी बीमारियुनि जो डॉक्टर मौजूदु हो। असल में इहा कैंप असांखे डिफेंस पीस काउंसिल ऑफ पाकिस्तान मर्कज़ पारां असांखे ॾिनी वई हुई त बरसाति खां पोइ जेके वबाई बीमारियूं पकड़जनि थियूं या फैलिजनि थियूं, उन वबाई बीमारी खे कंट्रोल कजे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।